आऊं आहियां शबीर हसन कपूर। मूंसां गॾु आहे शाइर ऐं फ़नकार अणखुड कपूर। अचो त फ़नकार अणखुड कपूर खां ज़ामन सुमरो दोस्त जरवार वारो जो सिंधी अदबी संघ जो मेंबर बि आहे, उनजो ग़ज़ल था ॿुधूं। रहजी वयो रहजी वयो रहजी वयो रहजी वयो हरे उहो मंज़र है हरे उहो मंज़र रहजी वयो रहजी वयो रहजी वयो रहजी वयो तो साण हाँ तो साण है सफर तो साण जानी सफर रहजी वयो रहजी वयो रहजी वयो रहजी वयो हर शइ पयल आहे हिते हर शइ पयल आहे हिते प्यार जोत असर रहजी वयो रहजी वयो रहजी वयो रहजी वयो हर उहो मंज़र हर उहो मंज़र रहजी वयो रहजी वयो रहजी वयो रहजी वयो शाम में क्या हुआसीं जुदा शाम में क्या हुआसीं जुदा उहो ई त पहर उहो ई त पहर रहजी वयो रहजी वयो रहजी वयो रहजी वयो ऋण ते गोले थर ते गोले ऋण ते गोले थर ते गोले पंहिंजो घर रहजी वयो पंहिंजो घर रहजी वयो रहजी वयो रहजी वयो आहे रहजी वयो रहजी वयो ज़ामिन या तुंहिंजो ज़ामिन ओ ज़ामिन या तुंहिंजो ज़ामिन अंदर में डर रहजी वयो रहजी वयो रहजी वयो रहजी वयो हर उहो मंज़र हर उहो मंज़र रहजी वयो है रहजी वयो तो साण जानी सफर तो साण सुहिणा सफर रहजी वयो रहजी वयो रहजी वयो रहजी वयो वाह 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 वाह।